नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर का खबर ॾींदा हलूं त राणीपुर भरसा कुंभ थाने जी हद ॻोठ मोहम्मद आचर भंबरो जे रवासी पोरियत इरशाद अली भंबरो वल्द गौस बख्श भंबरो साफ़िन अॻियां एहतिजात कंदे चयो त ॻोठ जे बाअसर आशिक हुसैन भंबरो मुंहिंजो जीण जंजाल करे छॾियो। कुछ ॾींहं अॻु आशिक भंबरो बिला जवाज़ मूंखे तशद्दुद करे ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंजी मूं मोइन महर चौकी ते NC दाख़िल कराई, जंहिं तां मच्छर जी हिन गुज़र रात मुंहिंजे मथां फायरिंग कराई है। अहिड़ी दाह मां कुंभ थाने ते खणी वियुसि, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां हुननि वटि चांहि पी वापसि थी हली आई है। हिन चयो त मूंखे आशिक भंबरे मां जान जो ख़तरो है, मां ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजी केर बि ॿुधण वारो तयारु न आहे। हिन वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सखर, SSP खैरपुर खे अपील कई आहे मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।